अस्सलाम वालेकुम। उदासी टीवी यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे पिरी प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो तव्हां ॾिठो त कीअं जेको आहे जाकिर ख़ान गेम खेॾे अकबर ख़ान जी धीउ खे भॼाए वियो ऐं छा इहा पकड़िया वेंदा या भॼण में कामयाबु थी वेंदा, इहो हाणे छा थींदो छा न थींदो, नेक्स्ट एपिसोड जी सॼी कहाणी तव्हांखे ॿुधायूं था हिन नंढड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसो। तव्हां थी सघे त असांजे यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दरअसल दोस्तो इहो त जेको आहे जाकिर ख़ान जो पहिरियों ई प्लान हुयो त कहिड़ी बि तरीक़े सां कोमल खे भॼाईंदुसि, इश्क जे ॼार में फसाईंदुसि ऐं उन में हू कामयाबु थी वियो ऐं पाण बि आज़ादु थी वियो ऐं अकबर ख़ान जी इज़त खे वेंदे वेंदे फालूदो करे वियो। हाणे अकबर ख़ान कीअं बि करे इन ॿिन्हिनि खे पकिड़े मारण जी कोशिशि कंदो या इन खे क़ैद करण जी कोशिशि कंदो, पर एॾो आसानी सां हाणे जाकिर ख़ान जेको आहे कोमल हथु कोन ईंदा इन्हनि जे। जी हाँ दोस्तो, अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। दोस्तो अॼु जो वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते अगरि अपडेट सुठी लॻे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में।